नाज़रीन, बुलड़ी शाह करीम, खोरवा, बदीन, गोलारची समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि खे मिलाईंदड़ कारी गुंगड़ी सिम नाले मथां गुज़रंदड़ मोरीअ में खॾा पइजी विया, जंहिं करे मुसाफ़िर तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे अली हसन ट्रिंद। बुलड़ी शाह करीम लॻ बुलड़ी शाह करीम, खोरवा, गोलारची, बदीन ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि खे मिलाईंदड़ कारे गुंगड़े सिम नाले मथां गुज़रंदड़ मोरी में वॾा खॾा पइजी विया। वॾियुनि गाॾियुनि जो गुज़र पिणु बंदि थी वियो आहे, जंहिंजे करे रहवासी सख़्तु परेशान आहिनि। हिन सिलसिले में हिते जे रहवासियुनि एहतिजाज पिणु कयो ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबा कया, पर हीअ मोरी अञा ताईं ठही नाहे सघी। हिन सिलसिले में ॻोठाणनि आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त मोटरसाइकिल खां सवाइ को बि हितां गस कोन्हे आणिबियो, पर असांजी केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। ना को DC जो नोटिस वठे थो, ना को MP अचे थो, ना को MNA अचे थो। ऐं हीउ रस्तो आख़िरी जेको हो असांजो गुज़रगाह ही खोरवा सां बि मिलाए थो, गुलारजी सां मिलाए थो, बठोरे सिजावर सां मिलाए थो। हीउ रस्तो बंदि थी वियो आहे। करप्शन जे वर चढ़ियल आहे, जेको हाणे ही मोरी हिकिड़ो पासो अॻु में टुटल हुई, जेका हाणे बाक़ी रहियल पासो उहो बि टुटी वियो आहे। असांजी बीमारी सीमारी अचण जे लाइ रस्तो बि बंदि थी वियो। तव्हां हिते जे ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त ही बुलड़ी शाह करीम ऐं खोरवा रोड त सदियनि खां नाहे ठहियो, पर कारे गुंगड़े वारी मोरी जेका डही पई आहे उन्हनि खे बि हिते जे चूंडियल नुमाइंदनि ठाराइण जी ज़हमत नाहे कई। हिननि मुतालबो कयो आहे त कारे गुंगड़े सिम नाले वारी मोरी ठाराए ॾिनी वञे ऐं हिते जी अवाम मां मायूसी ख़तमु कई वञे। कैमरामैन जावेद अली रिंद सां गॾु अली हसन रिंद, आवाज़ न्यूज़, बुलड़ी शाह करीम।